जो करे भाई। हाँ भाई अॼु असां साईं आयासीं हिते अली अकबर वटि मेड़ मिंट ही भाउ खानजान जेको ही मेड़ू कढियूं ही असांजा दोस्त अदा गुलशेर वारनि ही मेड़ू कढियो आहे सॼो ऐं असांखे अदा अकबर जेका मोट ॾिनी आहे ॾाढी भली मोट ॾिनी अथई हिन मेड़ खे मिंट खे हिन सॼे काफ़िले खे जेका हिन मेड़ मिंट खे मान ॾिनो आहे नी मां सम्झां थो त अलाह साईं हिन ते बि राज़ी थींदो जेके मेड़ जिन गॾु कई आहे अदा खानजान वारनि अलाह साईं हिन ते बि राज़ी थींदो ऐं सभिनी ते हीउ असांजो पूरे सिंध जे लाइ मैसेज आहे त जे अदा जा ॿ भाइर शहीद थियल आहिनि हुन वॾी दिलि करे इंसानियत जे नाते इहा मोट ॾिनी आहे त इनशा ताला असां ठा लाइ राज़ी आहियूं छड़ो असांखे 2-3-5 ॾींहंनि जे लाइ मोहलत जो त पाण में वेही करे सलाह मसलत कंदासीं हीउ सम्झ त पूरे सिंध जे लाइ हिकिड़ो मैसेज आहे तव्हां अहिड़ो किरदारु कयो हिन जा जवान जा 2 ॿाहिरि शहीद आहिनि हिनखे सलाम आहे न इंतकाम वठण जी थो करे न वेहण जी थो करे हीउ पाण हिन शइ जो हामी आहे त असां ठाह जे लाइ राज़ी आहियूं इनशा ताला पंहिंजे अमर खे राज़ी करे असां जल्द तारीख़ ॾींदासीं ऐं असां बि इहो पूरे ज़िले जे इंतिज़ामिया खे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं हितां जे वस वारनि खे ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि खे बि अर्ज़ु कंदासीं त अहिड़ो किरदारु अदा तव्हां